वेलकम बैक नाज़रीन। हलाइस पे गाल उन जे मुशीरन जी मुशीर भी ताने में दिखायो है सोराब के हां वडेर न मुशीर है वडेर जो मुशीर पर असा पेरी ने कमदार चयो वेंदो हो मुशीर या कमदार मशीर फैसले में होंदा कमदार जेके कम कंदा रहंदा उन जो माने फैसले में होंदा फैसले में मशीर होंदा अच्छा वो मशीर होंदा हां वो कमदार उन से कम ना है मशीर मतलब जो शानो मानू हुजे जी सलाह दे सरदार फैसलो करे सलाह दे गडवे उनी के जो मशीर बा मासा गड तू एक मशीर हच जी गाल करे अच्छा ए तावड़ में सोराबा सही सोराब हमेशा ता में बड़ा सोराब मुजा जोगाना है तो जे तो ही बाबा तो जो गोठ जो फैसलो तोड़ खणी आन तो इज्जत करन था पिया तो जो है न तो जा मानू न हा मुजा मानू न तो फैसलो खणी आन न हां चट्टी हो न तू भरे दे या तुदी गेला है तब वो चट्टी और मुझे मतां थी पे पर वरी ता चट्टी भरियो ता चट्टी भरियो ता इज्जत थी बाबा गाल कैसा न कजो गाल कैसा न कजो तो फैसलो राका में फैसलो कामयाब हो यानी ये असन रियल कैरेक्टर ने असन मुआशरे में आहे एडे किस्म जा मानू आहे तने ते नालो आयो जन में यो असल में जो पहलो एपिसोड असा कियो से शेर दिल जो यो आइडिया शेर दिल जो नालो पूजो खान सोराब दिनो ए ही कैरेक्टर रखी वेठा उन जे लाए करायण जे लाए हुसैन बस गाड़ी पर मां अचानक अची तो जो वायदा को करायणा वायदा कई ता करायो तो तो असल में मना हन यानी ये प्लान ता जे लायो कैरेक्टर ना होयो मुझे ला न होयो मां पानी कम सा बैठो मां के पैंट शर्ट ही पातल हुई तो उनी में बस पटको पारा पैंट शर्ट सा वेही मां ठीक है करणो तो पोरे कैरेक्टर लगी हो सुठो तो और कोई जका सरसलो हले कई पे पूजर होना मतलब मीडिया में अचण जो वो भी प्लान होयो या बस यही थी अचानक के चलो बस कयो तो कयो न न ये मुके बचपन असल में शौक होयो ये कुदरती जो ना जरसी में सोराब चंदा जरसी में ये जरसी में के समझ बचपन का चिंबड़ल होया आया उनी वक्त में टीवी भी कोन ॾिठी हुई मुके पंहिंजे वालिद साहब गाल कई हुई त टीवी आ कड़ी अच्छो माना वाइट स्क्रीन रंगीन में ना हुई मतलब ब्लैक एंड वाइट टीवी हुई त स्क्रीन ते ही मानू नजर आंदा उन मुखे बुधायो त कीए बाबा जी फर्ज अच्छो कपड़ो शौक हो ये चई सकजे तो त मीडिया में अचो ये मां इनके समझा उन ते मीडिया जो तो सवरी कोन टीवी ते माची सगा थो अच्छा टीवी तो ही वो ताक बुधाइन पिया तो टीवी आहे कि डिस्क्राइब पिया कंदा टीवी ही हो हां ये डिस्प्ले हो जाए हल दिया तो उन छा क्यों वाइट कपड़ो खणी चांटो की रात वाइट कपड़ो खणी ए बीठो असा वरी एडो परे पासो जो बीठा थे चंद्र जो शेडो असा ते असा जो कपड़े ते पे ही होंदी ही मानू नजर स्क्रीन बाकायदे पर असा ये ड्रामा करण शुरू किया से आई काफी टाइम को पो जन स्कूल जो दौर आयो तो उते भी स्टेज ड्रामा वगैरह उते किया से टीवी ते तो करी सोचो ही कोनो टीवी ते की ना थे को अखिर किया ये इत्तेफाक थियो सोचो भी कोनो हो त किया किथा न किथा का शुरुआत थी दी है ना कदी गाड़ी से माहौल थी आस्ते आस्ते असा जे दौर में मना यो थियो जो स्कूल जो दौर स्टेज ड्रामा ठंदा उनी को पो उस्ताद सिकंदर भयो असा जो उस्ताद समझो मोहम्मद पुनल मंगी कंधकोट में वो स्टेज ड्रामा कंदा जे असा खबर पई त पो असा उन ताई ज़ाहिर असा वाकफत हुई उन ताई पहुंचा से पो उन असा के दिनो कम में स्टेज ड्रामा में तो वरी आस्ते आस्ते वरी प्रोड्यूसर जाग्या जे जो टेली फिल्मूं ता ठायूं वरी उते पहुता से उन को पो केटी ना पर इन केटी ने पहले ही मैं पीटीवी ते कम करे चुको अच्छा अच्छा तान शुरुआत स्टार्ट जे पीटीवी का हां ए जे जे भी पीटीवी का स्टार्ट किया पीटीवी जो माहौल भी चंदा डाडो टफ होयो प्रोफेशनल कम कंदा हुआ पर बा काका जो मजा यके आसे उते भी मजा पे उते ही मजा है वो यानी शुरू खाई मजा स्टेज में मजा ही के ना स्टेज ते वो तकरीबन मजा जो का शुरू मतलब टीवी सही ता के लगो स्टेज भी ता के वो ता के सही लगो टेली फिल्म्स भी ता चो ता वो भी कयूं त केड़ो हाने वरी YouTube जो जो चैनल हले तो पे सिस्टम त केड़ो ता के लगे तो सही आहे मतलब ताजी ख्वाहिश चेवल सही ता हर को पाने पाने हिसाब सा होंदो त ता के वधिक सही सुठो लगंदो जिथे पैसा मिलंदा जेकर असा जो कम पांजो चैनल ते ठे तो चुना ते टीवी की छरियो चैनल पांजो सही है पैसा आए प्रोफेशनल मानू हर मानू सोचे तो को आमदनी जो सुठो जरियो हुजे हर मानू वही तो करे प्रोफेशनल कम मानी के हवाले से शौक तो जे दौर में होयो तो होयो हाने शौक तो ना है हाने एकड़ो शौक जुनून पंजे हिसाब से इहो आ त कम कंदा तो सुठो तो सुठी तारीफ थींदी ज़रा पेमेंट भी सुठी दिल लगाए कम कंदा से शौक शुरू को वठी आज भी आए पर वो शौक ना जो फ्री में कम कियो हाने संजो प्रोफेशनल एकड़ो कमा यानी कि हाने अक्सर मां जॾहिं बि पहिरीं प्रोग्राम कंदी हुअमि हाणे जी त हिकिड़ो नयो हाणे यूट्यूब जो को सिस्टम हली वियो आहे त इहो चयो वेंदो असां वटि मां चवंदी हुअसि प्रोग्राम्स में त असां जेके बि चाहे सिंगर हुजे चाहे एक्टर हुजे चाहे मतिलबु अञा ताईं शौक़ु में ई करे थो हुनजी रोज़ी रोटी अञा ताईं मीडिया न थी सघी आहे हाणे असां चई सघूं था त असांजी रोज़ी रोटी थी सघे थी ऐं को बि जेको माण्हू आहे उहो कमु सिर्फ़ु शौक़िया न आहे को ॿियो कमु न करे तॾहिं बि हुनजो घर ॿार बचा पलिजी सघनि था
काफ़ी आहिनि माण्हू इहे त असुल माण्हू कोशिशि कंदो आहे त हिकिड़ी शइ मां हासिलु कयां ठीकु आहे जॾहिं उहा शइ माण्हू खे हासिलु थी वेंदी आहे उहा त शइ उनजी थी वई उन खां पोइ वरी माण्हू जो उतां तवजो हटी वेंदो आहे त हीअ शइ मुंहिंजी थी वई हाणे ॿी शइ कहिड़ी शइ हथु करिणी ओॾे निगाह कंदो आहे ऐं अहिड़ा इलाही फ़नकार आहिनि अहिड़ा इलाही अदाकार या सिंगर अहिड़ा आहिनि जेके मतिलबु पेमेंट नाहे मिली अॼु ताईं थोरो घणो टीवी ते कमु कयो आहे त उहो वरी पंहिंजा साथी आहिनि जेके हुन सां गॾु ॾिसी त उहे हिते पहुता आहिनि भला मां छो नथो पहुची सघां उहो अञा त उन शौक़ में आहिनि कमु कनि था हिकिड़ा भॼी विया काफ़ी माण्हू शौक़ करते हूंदो आहे न पोइ उन खां पोइ मतिलबु तव्हां जीअं असांजे पाड़े वारे असां मुल्कनि में ॾिसूं था त मीडिया हिकिड़ी इंडस्ट्री ठही वई आहे असां वटि स्टिल उहो हा एक्ज़ैक्टली मां उहो सवाल तव्हांखे चवण थी चाहियां त छा ही असांजी न इंडस्ट्री ठही वई आहे या असां अञा ताईं उन ई शौक़ वारे ई हद ते हलूं था पिया या असांजो को बि हिकिड़ो नयो माण्हू अगरि अचणु चाहे थो मीडिया में त उहो कहिड़ो मतिलबु कॉन्सेप्ट खणी अचे पंहिंजी मतिलबु ॿार बच्चा बि पाले सघंदो या ख़ाली असांजो ॾिसो हिकु शौक़ जे हवाले सां जीअं आमदनी जो ज़रियो को माण्हू कहिड़ो धंधो थो करे को कहिड़ो जाइज़ नाजाइज़ में ॻाल्हि कोन्हे हर माण्हू कमकार पंहिंजे हिसाब सां करे थो असुल ॻाल्हि इहा असां वटि जेकी असां गवर्नमेंट सपोर्ट नथी करे इन हवाले सां त असांखे मतिलबु पंहिंजो जेको दीन इस्लाम उहो इन शइ जी इजाज़त नथो ॾिए ऐं जेको पाड़ेसरी मुल्क आहे उन में जेको आहे सो उनखे पंहिंजी दीन धर्म इनखे इजाज़त ॾिए थो इन शइ जी डांस जी इजाज़त ॾिए थो उनखे परफॉर्मेंस आज़ादी असां वटि इहा शइ थोरी महदूद आहे वो केस थी वेंदी मुंहिंजो बेसिक सवाल इहो आहे इहा शइ स्टिल अञा आहे या असां हाणे अॻिते अची विया आहियूं असां मतिलबु हाणे उनखे हिकिड़ी इंडस्ट्री जी हैसियत हासिल थी वई आहे कहिड़ी इंडस्ट्री तबाह लॻी पई आहे हैसियत हासिल कहिड़ी पंहिंजे हवाले सां फिल्मनि जे हवाले सां ॾिसूं था ड्रामनि जे हवाले सां ॾिसूं था अदाकार ग़रीब जेके आहिनि सो या असांजी फील्ड सां लाॻापियल जेकी बि आहिनि फर्ज़ डायरेक्टर आहिनि कैमरामैन आहिनि सभु पोइ कीअं अॻिते आहे सभु पोइ हिते असांजा फ़नकार वीचारा बेखफ़ना थी मरी था वञनि पिया जो इलाजु नथो थी सघे पंहिंजे लाइ हाणे त इंडिया में तव्हां ॾिसो त हुते अरबपति खरबपति आहिनि उहे जॾहिं कोई मुल्क ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उनजी सपोर्ट कंदा आहिनि कोरोना जे जॾहिं ही कोरोना आई मुल्क में हर हिक जा कारोबार ठप थी वियो माण्हू परेशान मानी लाइ परेशान लॻा पिया जॾहिं त इंडिया जे अदाकार जेके आहिनि तो गवर्नमेंट जी सपोर्ट पिया कनि ऐं आवाम जी सपोर्ट पिया कनि करोड़नि अरबे रुपया माण्हुनि में जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट किराया विराए ॾिना उन्हनि खे असां में आहे असांजो आर्टिस्ट पंहिंजो पाण खे बचाए नथो सघे एक्ज़ैक्टली मां स्टिल असां वटि अञा इंडस्ट्री उन हद ते न पहुती आहे जो हिकिड़ो असां हुनखे इंडस्ट्री चई सघूं हिकिड़ो प्रोफेशन चई सघूं अञा शौक़ जे हद ते बसि ई शौक़ ई आहे सपोज़ तव्हां भला मां हिकिड़ो ॿियो सवाल आहे वापसि था अची वञूं पंहिंजे थोरो सीरियस घणा थी वियासीं वाहिद अगरि अदाकार न हुजे त छा हुजे अदाकार न हुजे हा अदाकार असल में मां शुरू खां वठी हिकिड़ी मुंहिंजी इहा कोशिशि हुई मां पहिरीं शाइरी शुरू कई शाइरी शुरू कई मां काफ़ी मतिलबु पंहिंजी जंहिं वक़्तु उन वक़्तु मुंहिंजी सम्झो को उमिरि 14-15 साल हुई मां फस्ट शाइरी शुरू कई इहो ड्रामनि जो शौक़ु बि पंहिंजे हवाले सां हुयो स्टेज उॾे कयासीं कॉमेडी शाइरी यानी कॉमेडी तां के नंढपण खां बचपन खां वठी आई तां जे हिस्से में मिलियल आहे तां जे उन में वो चनन अल्लाह साईं जी हिकड़ी दात जे या पूरी वडी दात आहे अल्लाह साईं जी के सुर होंदो आहे केर कीअं हूंदो जे के अल्लाह साईं टैलेंट ईंदो आहे वो कोशिश कंदा त थोड़ो मां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयां सही ॻाल्हि आहे शाइरी जे हवाले सां जॾहिं शाइरी कयमि त सिंगर हुया दोस्त कुझु उनखे चयमि मुंहिंजी शाइरी ॻाए उन पैसा घुरिया छॾे भाई शौक़ु कहिड़ो चयो पैसा ॾेई शौक़ु पूरो कयो उहो छॾे वरी उन खां पोइ वरी ॻाइण जो शौक़ु ॻाइण जे हवाले सां बि माना कामयाबी न विया यानी ॻायो बि पोइ हा ॻायो स्कूल जे दौर में उनमें ॻायो जलाल जा गाना ॻाईंदुमि फंक्शनस में ॻाइण जा मौक़ो ॾींदा ॻाईंदो सुठो जेको आहे सो मतलब कोई आवाज हुयो सुर हुयो ता में अगर ता अज भी टीवी ते अज भी मां जलाल जा मतलब यो थोड़ा अधिक थोड़ा बटन दूसरा महबूब तुझे माइटन ओ महबूब तुझे माइटन अज वठी कुटियो तूं दाहू कयूं मु दर्द ओ दाहू कयूं मु दर्द मां खून रे खून
जनवरी हुजे या जून थो मोचड़ा खवा तुझी मोहब्बत में वाह वाह जलाल जो गाइंदुम जॾहिं वरी हाई असांखे पेरोडी करण जो मौक़ो मिलियो त हुन में मतिलबु त जलाल ते थोरो मूंखे हुयो ग्रिप हुयो ऐं कंहिं बि माण्हू चयो वाह वाह यार वाह गाए वाकई वाह जो गाए तव्हां त मैं पाई वरी जेका शायरी खणी आया आहियो उहा बि त अजीब इहा शायरी पंहिंजी आहे कॉमेडी जे हवाले सां ॻाइण पाण इहो शाइर कयासीं ठाहियासीं त ॻाइण जो शौक़ु बि हुयो बस पोइ टीवी अची वई जॾहिं त वरी शुरूआती शौक़ु त असां भला ॻाइण जो शौक़ु तव्हां ख़तमु कयो हिनखे अॻिते वरी ब्रेक खां पोइ पुछूं तव्हांजी मर्ज़ी ॿियो असांजी कचहरी हले थी पई वापसि असां नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञिजो